कैनेडा के वज़ीर आज़म पार्लियामेंट में इल्ज़ाम लगायो त भारत सिख शहरीअ खे कैनेडा में क़त्ल करायो। ही तमाम बड़ो इल्ज़ाम है जैसा भारत दुनिया ॾो वाइको थी वियो है। आलमी बिरादरी आख़िर केसी ताईं भारत के अड़े अमल के नज़रअंदाज कंदी रहंदी। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त प्रैक्टिस एंड प्रोसीजर एक्ट केस कानून की बालादस्ती बाबत है। केस जो फैसलो अचण ते सूरत हाल वाज़े थी वेंदी। चूंड शेड्यूल के ऐलान जो इख्तियार इलेक्शन कमीशन वट है। लेवल प्लेइंग फील्ड सभी के मिलण घुर्जे। जमहूरियत में इज़हार की आज़ादी की अहमियत होंदी है। नेब के पुरानन केसन जो चूंडन ते को भी असर न पवंदो। इहो नथो थी सघे त सिंध के तरक्याती बजट इस्तेमाल करण की इजाज़त न हुजे ऐं ॿियनि सूबनि खे हुजे। कैनेडियन वज़ीर आज़म भारत के सिख अगवान हरदीप सिंह के कत्ल में मुलविस हुजण जो इल्ज़ाम लगाए छॾियो। कैनेडियन वज़ीर आज़म जस्टिन ट्रूडो चयो है त कैनेडियन इंटेलिजेंस हरदीप की मौत ऐं भारतीय हुकूमत विच में तालुक की निशानदेही कई है। मामलो G20 इजलास में भारतीय वज़ीर आज़म से उथारियो वियो हो। कैनेडियन परॾेही वज़ीर चयो है त भारतीय सिफारतकार के कैनेडा में बेदखल कयो वियो है। मीडिया रिपोर्ट्स मूजिब बेदखल कयल शख्सियत कैनेडा में भारतीय ॻुझे इदारे राह जो सरबराह है। भारत कैनेडियन वज़ीर आज़म के इल्ज़ामन के रद्द करे छॾियो। कैनेडियन वज़ीर आज़म पारां भारत ते लगायल इल्ज़ामन ते व्हाइट हाउस गणती ज़ाहिर करे छॾी। अमेरिकी क़ौमी सलामती काउंसिल के तर्जमान एंड्रियन वाटसन जो चवण है त मामले बाबत कैनेडियन इख्तियारन से मुसलसल राब्ते में आहियूं। वाक़िए की मुकम्मल जांच ऐं जाबदारन के कानून के घेरे में आणण इंतहाई अहम है। मुल्क अंदर 2018 के मुकाबले में 2023 में वोटर के अंग में 2 करोड़ 10 लख का वधिक जो इजाफो। इलेक्शन कमीशन पारां 2018 का 2023 ताईं जे वोटर जा अंग अखर जारी। 2018 में वोटर जो अंग 10 करोड़ 59 लख 55,409 हो, जेको 2023 में वधी 12 करोड़ 69 लख 80,262 ताईं पहुंची वियो। सिंध में 2018 में वोटर जो अंग 2 करोड़ 23 लख 91,244 हो। हिन वक्त 2 करोड़ 66 लख 91,161 ताईं पहुंची वियो है। पंजाब में 2018 में वोटर जो अंग 6 करोड़ 6 लख 72,771 हो, जेको हिन वक्त 7 करोड़ 23 लख 10,582 है। पाकिस्तान IMF बेल आउट पैकेज लाइ यूक्रेन के पाकिस्तानी हथियारन के विकिरे वारी खबरन के बेबुनियाद करार ॾेई छॾियो। परॾेही तर्जमान जो चवण है त पाकिस्तान रूस यूक्रेन तकरार ते अणधुरी पॉलिसी ते कायम है। IMF से स्टैंड बाय रेजिमेंट ते मुश्किलातूं आहिनि, पर ज़रूरी मुआशी सुधारन ते ॻाल्हि ॿोल थी है। ॻाल्हियुनि के गलत रंग ॾियण गलत अमल है। IMF के दबाव सबब हुकूमत गैस जो कीमतों वधाइण लाइ कोशिशूं तेज़ करे छॾियूं। ज़रियन मूजिब वधीक गैस इस्तेमाल कंदड़ वापेदार घट गैस इस्तेमाल कंदड़ प्रोटेक्टेड वापेदारन के बचाइण लाइ वधीक अदायगी कंदा। ज़रियन मूजिब IMF हलंदड़ महीने दौरान गैस के कीमतुन में वाध के लिए दबाव विझण शुरू करे छॾियो। ईंदड़ महीने खां गैस के कीमतुन में वाध जो इम्कान। हुकूमत जनवरी 2023 में गैस के कीमतुन में वाध कई हुई। निगरान वज़ीर आज़म अनवारुल हक काकड़ मुख्तसर वफ़द सां गॾु न्यूयॉर्क पहुची वियो। जनरल असेंबली के इजलास में शरीक थींदो। अनवारुल हक काकड़ 22 सितंबर ते जनरल असेंबली इजलास के पॉलिसी ख़िताब कंदो। सिंध के निगरान वडे वज़ीर जस्टिस रिटायर्ड मकबूल बाखिर पारां कतल अस्पताल जो दौरो। अस्पताल अंदर गंदगी ऐं सहूलतुनि जी खोट ते कावड़ जो इज़हार। निगरान वडे वज़ीर मरीज़न के रजिस्टर जो जाइज़ो वरितो। जस्टिस रिटायर्ड मकबूल बाखिर चयो त अस्पताल में रिकॉर्ड की का भी तरतीब नाहे। अस्पताल अहिड़ी रीत नथी हले जहिड़ी रीत हलण घुर्जे। मरीज़न पारां वडे वज़ीर आॾो दवाऊं न मिलण जूं शिकायतूं।
निगरान वज़ीर ऐं आईजी सिंध 3 ॾींहनि जे दौरे ते लाड़काणो पहुची विया। आईजी रिफ़त मुख़्तार खे डीआईजी ऑफिस लाड़काणो में ऑपरेशन बाबति ब्रीफिंग ॾिनी वेंदी। आईजी सिंध लाड़काणे में राति तरसंदो। 20 सेप्टेम्बर ते शिकारपुर जे कचे जो पिणु दौरो कंदो। आईजी खे साफ़ी जान मोहम्मद महर ऐं फातिमा परड़ो बाबति ब्रीफिंग पिणु ॾिनी वेंदी। कराची जे इलाक़े नॉर्थ नाज़माबाद में अणॼातल हथियारबंदनि जी फायरिंग में 2 ॼणा मारिजी विया। पुलिस मौजूद मारिजी वियल जी सुञाणप नथी सघी। लाश अब्बासी शहीद अस्पताल मुंतक़िल कया। आईजी सिंध मामले जो नोटिस वठंदे एसएसपी सेंट्रल खां रिपोर्ट तलब करे वरिती। रतोदेरो में चन्ना बिरादरी जे 2 धुरनि में झेड़ो। फायरिंग में औरत मारिजी वई। ॻोठ सूमर वाहन में फ़ैसिले दौरान पियल चटी वारे मसइले तां छिकताइण बाद झेड़ो थी पियो। गोली लॻण सबबि 50 वरियनि जी हाजुल चनो क़तल। ख़ैरपुर ॻोठ भाणू फुलपोटो में फुलपोटा बिरादरी जे 2 धुरनि में हलंदड़ तकरार तां जावदारनि गोलियूं हणी 60 वरियनि जे पीरसन मोहम्मद इसहाक फुलपोटो खे क़तल करे छॾियो। ओबावड़ो भरिसां मसू वाह मां हथ आयल लाश जी बदनाम धाड़ियल यासीन शहर तौरु सुञाणप। पुलिस जो चवणु आहे त धाड़ियल गुज़िरियल राति वापारी रंजीत कुमार खे अगवा करे वञी रहिया हुया त पुलिस मुक़ाबले दौरान यासीन ज़ख़्मी थियो हुयो ऐं अॼु संदसि वाह मां लाश हथ कई वियो आहे। धाड़ियल यासीन शहर 1 साल अॻु डीएसपी ओबावड़ो ऐं 2 एसएचओ समेत 5 अहलकारनि जे शहादत जो मुख्य जवाबदार हो। ऐं शेदाद कोट वेझो वेन ऐं मोटरसाइकिल में टक्कर। नीगर फोत 13 खां वधीक ज़ख़्मी। शेदाद कोट खां हैदराबाद वेंदड़ मुसाफ़िर वेन गोलो वाह वटि मोटरसाइकिल सां टकराइजी कल्टी थी पई। हादसे में मोटरसाइकिल सवार 13 वरियनि जो वहीद खोसो मौक़े ते ई फोत थी वियो। ज़ख़्मियुनि खे अस्पताल मुंतक़िल कयो।